पंज तू मुझो दिल बर मुझो जानी मुझो मुर्शिद साईं, तू मुझो दिल बर मुझो जानी मुझो मुर्शिद साईं। माँ तुझो नौकर क्या मताई, माँ तुझो नौकर क्या मताई। तू मुझो दिल बर मुझो जानी मुझो मुर्शिद साईं। माँ तुझो नौकर क्या मताई, माँ तुझो नौकर क्या मताई। माँ तुझो नौकर क्या मताई, माँ तुझो नौकर क्या मताई। ॾिसो कीअं आहिनि अव्हांजा बाबा जेको मानीअ जो गिराबी औलाद खे घणे था खाराइनि। अमी वॾा थी विया आहियो पर मजाल जो पंहिंजे पीउ जे साम्हूं कुझु ॻाल्हायो। संध्या आऊं सम्झां थो हिन घर जा तरीक़ा कुझु अजीब आहिनि, पर असां नंढपण खां हिन माहौल में रहिया आहियूं ऐं असांखे आदत थी वई आहे। आस्ता आस्ता अव्हांखे बि थी वेंदी। असीं त सोचूं था एॾी शाहूकारी हुजे, अहिड़ो हाल आहे जे ग़रीब गुरबत हुजे त पोइ असीं कीअं जीऊं। हाँ संध्या, असीं अमीरी जे आसमान ते आहियूं, पर महसूस ईअं थींदो ॼण असां गुरबत जी लकीर जे हेठि आहियूं। कुझु गुज़रियो आहे, कुझु गुज़री वेंदो। हाँ गुज़री त वेंदी, पर गुज़र करण हिन माहौल में ॾाढो ॾुखियो आहे। अवां जेके शादी खां पोइ मूंखे सपना ॾेखारियो मूंखे कोन थो लॻे हिन जन्म में पूरा थींदा। बस संध्या, इंसान जूं के मजबूरियूं हूंदियूं आहिनि। तूं ईअं सम्झ तुंहिंजो घोट बि मजबूर आहे। हाँ अमीर हो पंहिंजे मजबूरनि खे गले जो हार बणाए। हिते एहसास त कंहिंजे अंदर आहे ई कोन। जिते साह खणण ॾुखियो हुजे उते सुख जो कहिड़ो आसरो। मुंहिंजा मिठा नाराज़ न थी, दुख पोयां सुख अची वेंदा। इंसान खे सब्र सां रहणु खपे। मूंखे त इहा ख़बर आहे अव्हां सां गॾु रहां थी ऐं अव्हां सां गॾु हली सब्र करे जियां पई, पर अगरि जे इहो जीअण आहे त मूंखे नफ़रत आहे अहिड़े जीअण सां। वाह उमा, बाबा खे थोड़ो सम्झायो। हाणे त संध्या सफ़ा भागी थी पई आहे। हरी बाबा सम्झाइण खां ज़ोर आहे। ज़िद ऐं अना जे वर चढ़ियल इंसान त वरी बि सम्झी सघे थो, पर पैसे जी हवस में चढ़ियल इंसान कॾहिं बि सम्झी नथो सघे जेसीं ताईं हुनखे को अहिड़ो धक न लॻे जो हुनजो गुरूर चूर चूर थी वञे। संध्या जी का बि ग़लती न आहे। जॾहिं आउं पुट भागी थी सघां थो त संध्या त वरी बि पराई ॼायल ॾियणी आहे। दादा ओम औलाद कॾहिं बि खां भागी न थींदो, हू पंहिंजो पीउ आहे। हरी जे हक़ ऐं सच जी ॻाल्हि करण बग़ावत आहे त हाँ भागी आहियां। हाँ आऊं भागी आहियां। आऊं भागी आहियां बूसायल माहौल खां। आऊं भागी आहियां ख़ुशियुनि जे ख़ातिर खां। आऊं भागी आहियां सुखनि खे सूरनि में तब्दील करण वारे खां। आऊं भागी आहियां पंहिंजनि खे पैसे जे तराज़ू में तोड़ण वारे खां। हाँ हाँ आऊं भागी आहियां। आऊं भागी आहियां पंहिंजे पीउ पपनि खां भागी आहियां। दादा ओम ईअं न चओ, हू पंहिंजो जन्मदाता आहे, वरी बि असांजो पीउ आहे। जेको करे तो असां लाइ तो करे। असां लाइ तो करे त असांखे पंहिंजे जीअरे ख़ुशि ॾिसे। मरण खां पोइ असीं ख़ुशि आहियूं उहो कीअं ॾिसंदो। ग़रीब माइट बि पंहिंजे औलाद जी ख़ुशी तो चाहे।
असांजो पीउ त ॼण असांजी ख़ुशियुनि जो कातिल आहे। बाबा सिवाय पैसो गॾु करण जे ॿियो असां लाइ कयो ई छा आहे? न सुठो पायूं न सुठो खाऊं। बाबा पुट न आहे ॼणिया, बाबा बि कमाइण वारियूं मशीनूं पंहिंजे घर आंदियूं आहिनि। तालीम खां महिरूम करे बचपन खां ई बसि इहो सबक़ मिलियो आहे, कमायो कमायो कमायो। अच्छा उमर आऊं त इहो तो सोचां त बाबा में बदलाव छो नथो अचे? हर इंसान में वक्त सारो बदलाव अची वेंदो आहे। बाबा के जीअं असां बचपन में ॾिठोसीं ईअं अॼु पिया ॾिसूं। हरी, इंसान दुनिया जो हर नशो छॾे थो सघे पर पंहिंजी आदत नथो छॾे सघे। जी आदत छॾींदो बि सही पर कंहिं रस्ते ते अची उहा आदत वरी उन में ईंदी। हरिओम शांति। अरे चंगा मुर्स ओम, तू एडो वडो थियो ही छा जो बिना मुझे पुछण जे काके सुनी लगे पैसा कढी ॾिना अथई? बाबा मूंखां चोरी न आहे कई। जे मां चोरी कयां त तव्हांखे कॾहिं ख़बर बि न पवे आहे। मूंखे जेको सही लॻो सो मूं कयो। हरिओम शांति। तुझे पीउ जी बाछाई आहे छा? तो छा समझो मूंखे ख़बर न पवंदी? एॾा वॾा थी आहियो जो हाणे एॾा वॾा फैसला पिया वठो। बाबा मुंहिंजा कयल फैसला जिनमें तव्हांजो फ़ाइदो हूंदो आहे उहे सभु तव्हांखे सही लॻंदा आहिनि, पर किथे थोरो बि तव्हांखे नुक़सान थिए त तव्हां सभु कुझु भुलिजी वेंदा आहियो। मूं को पाप न आहे कयो, कंहिं ज़रूरतमंद जी मदद कई आहे, उहो बि तव्हांजो भाउ। आऊं ॼाणा मुंहिंजो भाउ सुनील ॼाणे। तोखे घणो चङो थियण जी ज़रूरत न आहे। भाउ मुंहिंजो आहे ऐं हिन दुनिया में बसि मुंहिंजो हिकिड़ो ई भाउ आहे। मूंखां वधीक उहो ॿियो कंहिंखे बि मिठो न हूंदो। भाउ बाबा तव्हांजी ॻाल्हि ते मूंखे खिल थी अचे। अॼु ॾिसो था काका सुनील एॾी तरक़ी पियो करे त तव्हांजो भाउ आहे सदाईं हिन घर मां मायूस थी वियो आहे। सदाईं जंहिंसां नाहक थियो आहे अॼु उहो तव्हांजो भाउ आहे। केतिरा त रंग था बदलायो। हरिओम शांति। ओम तूं इख़लाक़ जे दायरे खां ॿाहिरि पियो निकिरी। तूं पंहिंजी हद ओरांगे रहियो आहे। इहो न भुलिज त आऊं तुंहिंजो पीउ आहियां। मूंखे पंहिंजे हद जी ख़बर आहे। मुंहिंजो ज़मीर मूंखे चवे थो त हक़ सच जी ॻाल्हि कर, पर छो न साम्हूं पंहिंजो पीउ हुजे। बाक़ी रही ॻाल्हि इख़लाक़ जी त इहो मुंहिंजो इख़लाक़ आहे जो एतिरो सभु कुझु थियण खां पोइ बि आऊं तव्हां सां गॾु हिन हिकु छत जे हेठां वेठो आहियां। हरिओम शांति। तूं मूंसां गॾु वेठो आहीं सम्झ मूं ते थोरो पियो करी। हींअर जो हींअर गोड़ थी मुंहिंजे घर मां जॾहिं पिंडी खाईंदे तॾहिं तोखे ख़बर पवंदी त पीउ छा हूंदो आहे। बस बाबा बस, घणो थी वियो। हाणे अवां पिटण शुरू कया ऐं असां गुरु बालपुरी ते रखी पिनण था शुरू कयूं। अवां खां पिनण खां सुठो आहे असां दुनिया जे अॻियां पिनो न ॾींदा तॾहिं पुछण त न कंदा। हरिओम शांति। अॼु माती कुकुड़ बि वांगू बि ॾे। बस बाबा, एतिरा मुंहिंजो रिश्तो हो जो पंहिंजे सीने के सारे अवां जे रूह खे राहत पे ॾिनी, पर हाणे सब्र जा बंध टुटी चुका आहिनि। मुबारक हुजे अवां खे ये शान शोहरत माया मिल्कियत। अभी समझो असी अवां जा हुयासीं कोन। हल हल हरी, को हेरो एरो नगर अॼूं जिते पैसो भले घटि हुजे पर घटि मां घटि पंहिंजी ख़ुशी लाइ त इस्तेमालु थिए। हरिओम शांति। भया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो। पीउ औलाद लाइ छा छा नथो करे, औलाद उहो थो करे जेको अवां ॾिठो।
जेके वञा वञा कन से रही रहंदा केतिरा विया त सम्झ तरी भला ॾिसो त पपन हाणे कीअं थो जीए पपन त पाण पंहिंजे लाइ काफ़ी आहे कंहिंजी ज़रूरत ई न आहे पपन खे हरिओम शांति जोरदार तालियों